हेलो अस्सलाम वालेकुम। चैनल आहे फ़हद जमाल ऐं अॼु जेको आउं तव्हांखे पढ़ाईंदुसि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो किताबु आहे सिंधी जो। ठीकु आहे, अॼु उन जो आउं पढ़ाईंदुसि। कोशिशि कंदुसि त पहिरियों जेको लेक्चर आहे हिन में 5 या 6 सबक़ पूरा कया वञनि, नंढी नंढी वीडियो ठाहियूं वञनि ऐं चैनल ते रखियूं वञनि जी सभु सवले नमूने सां पढ़ी सम्झी सघनि। सो PST जेस्ट खां पोइ जेको आहे हाणे हुकूमत ॿियूं बि जॉब्स अनाउंस करे चुकी आहे ऐं हाणे उन जे लाइ लाज़मी ॻाल्हि आहे मटीरियल खपंदो। उते उन में बि मैथ, साइंस, सिंधी, इंग्लिश ऐं जनरल नॉलेज, IQ, कंप्यूटर ऐं समाजी अभ्यास, ये जेके बि किताब आहिनि इहे सभिनी खे पढ़णो पवंदो, रीडिंग करणी पवंदी। छो जो जॉब्स जेके आहिनि उहे बि मैट्रिक, इंटर ऐं ग्रेजुएशन लेवल ते ई आहिनि। सो 5 खां 15 ग्रेड ताईं जेके जॉब्स आहिनि उन्हनि जे लाइ बि असां पंहिंजे चैनल जे थ्रू तव्हांखे मालूमात ऐं सुठियूं शयूं प्रोवाइड कंदासूं। सो फ़हद जमाल चैनल खे ज़रूरु तव्हां सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा। ऐं लाज़मी ॻाल्हि आहे, अञा आउं यूट्यूब ते सिखी रहियो आहियां, मूंखे एतिरी ॼाण न आहे, पर आउं तव्हांखे सुठे नमूने सां हिकिड़े किताब जो जेको वे आहे उहो सम्झाई सघां थो। ठीकु आहे न। ऐं हाणे पाण पंहिंजे अॻिते हलंदासीं कम जी तरफ़। सो सबक़ु पहिरियों आहे साईंअ जी सारा हमद। ठीकु आहे, बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं उन खां सवाइ टेस्टनि जी जॉब्स त अलॻि शइ थी वई, पर जेकॾहिं जेके ॿिए क्लास जा ॿार आहिनि ऐं उहे बि जेको आहे मुंहिंजे लेक्चर्स मां, मुंहिंजी शयुनि मां सुठे नमूने सां पढ़ी लिखी सघनि था। सो सिख्या जी असलात आहे अल्लाह साईं जी साराह करणु, हमद सुर ऐं लय सां पढ़णु, लफ़्ज़नि खे सुठनि अखरनि में लिखणु। साईं जी साराह हमद आहे। ठीकु आहे, बैत पढ़ूं था। धणीअ जा असीं गीत ॻायूं सदा, अॻियां तंहिंजे सिर पुण निमायूं सदा। उपायो जियां सारो जान, कयो आहे पैदा ज़मीन आसमान। पखी जीत माण्हू मिरूं बेशुमार, सिज चंड तारा हज़ारे हज़ार। हवा बाहि पाणी ज़रूरी शयूं, उपायूं अथसि जे मिलनि बेमुलियूं। वॾाई संदसि जा वॾा थिया बयान, न ताक़त रखे थी असांजी ज़बान। असांखे ॾे शाल सग सो धणी, करियूं यादगिरी संदुसि तां घणी। हीअ बैत जेको आहे, इहा जेका हमद आहे उहा मोहम्मद सिद्दीक़ जी लिखियलु आहे। मोहम्मद सिद्दीक़ नक़ब मुसाफ़िर अथसि, तख़ल्लुस मुसाफ़िर अथसि। अल्लाह साईं जी साराह में चयल बैत खे हमद चइबो आहे, इहो तव्हां यादि रखिजो। ठीकु आहे न। हाणे मश्क नंबर 1 में सवाल आहे, हेठियनि सवालनि जो जवाबु ॾियो। अल्लाह ताला कहिड़ी शयूं पैदा कयूं आहिनि। ठीकु आहे, ज़मीन, आसमान, सिज, चंड, तारा जेके आहिनि अल्लाह साईं पैदा कया आहिनि। ॿिए सवाल आहे, असांखे सदाईं कंहिंजी साराह करणु घुरिजे, अल्लाह जी करणु घुरिजे। ठीकु आहे न। असां लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि, हवा बाहि पाणी। हेठियनि लफ़्ज़नि खे सुठनि अखरनि में लिखो। उपायूं जान सग यादगिरी ज़रूरी। ठीकु आहे, ते ॿारो ॿ ॼणा थी बैत सुर सां ॿुधायो। इहा त एक्टिविटी आहे जेका क्लास में ॿार ख़ुदि कंदा। तुबका मिलाए तस्वीर ठाहियो। त नंढी लेवल जी सिंधी आहे ऐं शुरू खां ई पहिरियां मुंहिंजे चैनल ते सिंधी जी हिकिड़ी मुकमल वीडियो रखियलु आहे, तव्हां ज़रूरु ॾिसंदा। हिकिड़ी सीरीज़ वाइज़ जॾहिं तव्हां कंहिं शइ खे पूरो कंदा तव्हांखे सुठी सम्झ ऐं ॼाण पैदा थींदी। सबक़ु ॿियो आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिख्या जी असलात, नबी सगोरे जी सीरत ऐं किरदार खां वाक़ुफ़ु थींदासीं। नवां लफ़्ज़ पढ़णु ऐं लिखणु सिखंदासूं। सवालनि जा जवाब ॾियणु सिखंदासूं। अल्लाह साईं जे प्यारे नबी सगोरे जो नालो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पाठ सुगरा अरब जे कुरैश क़बीले में ॼावा। नबी साईं जे वालिद हज़रत अब्दुल्ला जी वफ़ात संदि ॼमण खां कुझु महीना अॻु थी। पाठ सुगरा 2 महीननि जा थिया त खेनि अरब जे रवाज मुताबिक़ थञ प्यारनि लाइ हज़रत बीबी हलीमा रज़ा जे हवाले कयो वियो। पाठ सुगरा जॾहिं 6 सालनि जा थिया त संदि वालिदा बीबी आमिना जी बि वफ़ात थी वई। उन खां पोइ संदनि ॾाॾो हज़रत अब्दुल मुतलिब खेनि पालणु लॻो। पाठ सुगरा 8 सालनि जा थिया त संदनि ॾाॾो बि गुज़ारे वियो। तंहिंखां पोइ संदनि चाचे हज़रत अबू तालिब खेनि निपायो। पाठ सुगरा निंड पुण खां ई सुलचना, सचार, ईमानदार ऐं रहमदिल हुआ। माण्हू खेनि अमीन ऐं सादिक सॾींदा हुआ। अच्छा, सभिनी सां प्यार मुहबत सां पेश ईंदा हुआ। पंहिंजो वक़्तु अजायो न विञाईंदा हुआ। यतीमनि सां कुर्ब ऐं हमदर्दी कंदा हुआ। पाण सगुरा पोड़नि, बीमारनि ऐं मुसाफ़िरनि जी मदद कंदा हुआ। नबी पाक ॿिन्ही जाननि लाइ रहमत आहिनि। पाण सगुरनि ॿुधायो त अल्लाह हिकु आहे, उनजी इबादत करणु घुरिजे। असांखे संदि असुल वाट ते हलणु घुरिजे। ठीकु आहे न। ॾिसो, मां न एडिटिंग कई आहे, न कंप्यूटर जी का प्रेज़ेंटेशन आहे, कुझु बि न आहे। सिर्फ़ु हिकिड़ो बुक आहे, पूरो किताबु आहे। ओरिजिनल शइ ते तव्हांखे आउं पंहिंजी सेखारे रहियो आहियां, सम्झाए रहियो आहियां। ठीकु आहे न। हाणे मश्क पाण हल कंदासीं। नंबर 1 हेठियनि सवालनि जा जवाबु ॾियो। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े क़बीले में ॼावा। ठीकु आहे, क़बीलो जेको हुयो उहो कुरैश जो हुयो
ऐं जेको ख़ानदान हुयो उहो बनु हाशिम हुयो, ठीकु आहे न। उन मंझि कुरैश जेको कबीलो हुयो ऐं बनु हाशिम ख़ानदान हुयो, ठीकु आहे। ऐं बनु उमैया उहो ॿियो ख़ानदान आहे, ठीकु आहे न, बनु उमैया। ऐं अलिफ़ में हाणे पाण सॻोरनि जे वालिद जो नालो छा हो? पाण सॻोरनि जे वालिद जो नालो हज़रत अब्दुल्ला अथव, ठीकु आहे। जीम में सवाल आहे, पाण सॻोरनि जे ॾाॾे जो नालो छा आहे? हज़रत अब्दुल मुतलिब आहे। दाल पाण सॻोरनि छा ॿुधायो आहे, ठीकु आहे न। जेको बि पाण सबक़ में पढ़ी आया आहियूं उहे सवाल तव्हां ॾिसी सघो था। हेठियुनि जुमलनि में मुनासिब लफ़्ज़ ॻोल्हे विझो। रहमदुल, कुरैश, रहमत। पाण सॻोरा नंढपण खां सुलक्षणा, सचार ऐं रहमदुल हुआ। पाण सॻोरा कुरैश कबीले में जा हुआ। पाण सॻोरा ॿिन्ही जाननि लाइ रहमत आहिनि। पढ़ो ऐं लिखो। ख़ानदान, मोहबत, पैगाम, ईमानदार, हमदर्दी, ठीकु आहे न। हाणे असां अचूं था सबक़ नंबर 3। 2 सबक़ क्लियर थी विया। किताब सिंधी क्लास ॿियो जो सिंधी किताब आहे। सिखे जी असलात। हिन में नमाज़ बाबति गुफ़्तगू करणु, नमाज़ जा फ़ाइदा ॿुधाइणु, वज़ू जा फ़ाइदा बयानु करणु, जमा ऐं वाहिद सेखारणु, ठीकु आहे न। हिन में जेके बि शयूं आहिनि तव्हांखे मुकमल तरीक़े सां सम्झाईंदुसि, सेखारींदुसि। पढ़णु त अलॻि शइ आहे, उहा हिकिड़ी इंफॉर्मेशन ॾियां थो, मालूमात। पढ़ंदासूं त पाण खे शयूं यादि रहंदियूं। नमाज़ में छा आहे? नमाज़ इस्लाम जो ॿियो रुकन आहे। नमाज़ पढ़णु असां ते फ़र्ज़ु आहे। नमाज़ रोज़ानो 5 वक़्त पढ़बी आहे। नमाज़ पढ़ण लाइ बदन साफ़ ऐं कपिड़ा पाक हुअणु ज़रूरी आहिनि। नमाज़ लाइ 5 वक़्त मस्जिद में बांग ईंदी आहे। बांग ॿुधी माण्हू वज़ू करे मस्जिद में जमायत सां गॾु नमाज़ पढ़ंदा आहिनि। नमाज़ पढ़ाइण वारे खे पेश इमाम सॾिबो आहे। नमाज़ जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। रोज़ानो 5 भेरा वज़ू कजे थो। नमाज़ पढ़ण वारनि जो जिस्म ऐं कपिड़ा पाक साफ़ रहनि था। सॼो ॾींहुं चुस्त ऐं तवाना रहनि था। उन खां सवाइ रोज़ानो 5 भेरा मस्जिद में गॾिजण जे करे हिक ॿिए जे ॾुख सुख जी ख़बर पवे थी। उन सां माण्हुनि में हमदर्दी, मोहबत ऐं भाईपी वधे थी। नमाज़ चङाई सेखारे थी, बुराई खां बचाए थी, ठीकु आहे। हाणे अची वई मश्क, ठीकु आहे। मश्क में छा आहे? हेठियुनि सवालनि जो जवाबु ॾियो। नमाज़ दीन जो कहिड़ो रुकन आहे? सवाल जो जवाबु टिक करियूं त नमाज़ इस्लाम जो ॿियो रुकन आहे, ठीकु आहे न। बांग छो ॾिबी आहे? 2 नंबर सवाल जो जवाबु आहे नमाज़ लाइ 5 वक़्त मस्जिद मां बांग ईंदी आहे। बांग ॿुधी माण्हू वज़ू करे मस्जिद में जमायत सां गॾु नमाज़ पढ़ंदा आहिनि, ठीकु आहे। बांग इन करे ईंदी आहे जो नमाज़ जो सॾु थिए, माण्हू गॾु थियनि ऐं नमाज़ पढ़नि, ठीकु आहे। बांग या अज़ान उन जे करे ॾिनी वेंदी आहे। नमाज़ मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि? नमाज़ जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। रोज़ानो 5 भेरा वज़ू कजे थो। नमाज़ पढ़ण वारनि जो जिस्म ऐं कपिड़ा साफ़ ऐं पाक रहनि था। उहे सॼो ॾींहुं चुस्त ऐं तवाना रहनि था। उन खां सवाइ रोज़ानो 5 भेरा मस्जिद में गॾिजण जे करे हिक ॿिए जे ॾुख सुख जी ख़बर पवे थी। उन सां माण्हुनि जी पाण में हमदर्दी, मोहबत ऐं भाईपी वधे थी। नमाज़ चङाई सेखारे थी, बुराई खां बचाए थी। इहे सवालनि जा जवाब हुआ। अच्छा, नमाज़ बाबति मुख़्तसर ॿुधायो। जेकॾहिं तव्हां कुझु थोरी देरि मालूमात ॾींदव नमाज़ जे बारे में त उहा क्लास में सभिनी खे ख़बर पइजी वेंदी, ठीकु आहे न। नंबर 3 यादि रखो, हिकु शइ खे वाहिद, 2 या ॿिनि खां वधीक शयुनि खे जमा सॾिबो आहे। बिल्कुलु ईज़ी आहे, ठीकु आहे न। सिंगुलर ऐं प्लूरल, वाहिद खे सिंगुलर ऐं वधीक खे या जमा खे प्लूरल। ऐं मिसाल आहे नमाज़ूं, नमाज़ हिकु आहे, नमाज़ूं वधीक आहे, ठीकु आहे न। तो नमाज़ जेका आहे वाहिद आहे, नमाज़ूं जेको आहे उहो जमा आहे। मस्जिदूं, बांगूं, तस्वीरूं, ख़बरूं, तिबका मिलाए तस्वीर में रंग भरियो। हाणे असां अचूं था सबक़ 4। अच्छा, सबक़ 4 में मदीने जा साईं नात आहे। सिखे जी असलात। नात सुर सां पढ़णु, 9 लफ़्ज़नि जो इस्तेमालु करणु, वाहिद ऐं जमा जो तस्वर ॾियणु, हमद ऐं नात जो फ़र्क़ु सम्झाइणु। अच्छा, हमद जेका आहे उहा अल्लाह पाक जी साराह में, तारीफ़ में चई वञे उहा हमद हूंदी आहे, ठीकु आहे। जंहिंमें अल्लाह पाक जी साराह कजे उहा हमद आहे। ऐं नात में नबी साईं जी साराह कजे, नबी साईं जी तारीफ़ कई वञे, नबी साईं जे बारे में ॻायो या ॿुधायो वञे, उनखे नात चइबो आहे। इहो जेको आहे हिकिड़ो बेसिक फ़र्क़ु आहे। मदीने जा साईं नात। मिड़नि खां मथां हा मदीने जा साईं, असां ते इनायत करी तूं सदाईं। ज़माने में जिन जो न को वाहिरो आहे, वसीलो तिनीअ जो फ़क़ति तूं ई आहीं। अंदर में इहा आस सांडियो वतां थो, हयाती में रोज़ो पिरी तूं पसाईं। वफ़ा तुंहिंजी रहमत मां मायूस न आहे, कॾहिं महर जो मींहं ते वसाईं। अच्छा, नात जो शाइर आहे मौला बख़्श, ठीकु आहे। तख़ल्लुस अथसि वफ़ा। नबी सॻोरे जी साराह में चयल बैत खे नात चइबो आहे। इहो यादि रखिजो। नबी साईं जी साराह में जेको बैत चयो वञे, जेको नज़म चयो वञे, उनखे जेको आहे नात सॾियो वेंदो आहे। अच्छा, मश्क आहे। हेठियुनि सवालनि जा जवाबु ॾियो। हमद कंहिंजी साराह में चयो वेंदो आहे? अल्लाह पाक जी साराह में हमद चयो वेंदो आहे, ठीकु आहे। नात कंहिंजी साराह में चइबी आहे? नात जेको आहे सिंपली नबी सॻोरे जी साराह में चयल बैत खे नात चइबो आहे। अच्छा, पढ़ो ऐं लिखो। मथां
मदीनो, इनायत, ज़मानो, वसीलो, वाइरो, रहमत, फ़क़त, हयाती, सहारो। बिल्कुलु बेसिक लेवल आहे ऐं टफ न आहे, ठीकु आहे। नवां लफ़्ज़ ठाहियो जी, ज़मानो, ज़माना, वसीलो, वसीला, सहारो, सहारा, रोज़ो, रोज़ा, अकेलो, अकेला। तस्वीरनि में रंग भरियो। अच्छा, हाणे असां आख़िरी सबक़ कंदासीं, सबक़ 5। सिख्या जी हासिलात हिन में छा आहे? रोशनी ऐं गर्मी जी अहमियत सम्झणु, नवनि लफ़्ज़नि जी ॼाण हासिलु करणु, सिज बाबति गुफ़्तगू करणु ऐं उनजा फ़ाइदा ॿुधाइणु, सिज वसीले सुबुह, मंझंदि, शाम ऐं राति जो तस्वर सम्झणु। सिज ओभर खां उभरंदो आहे, सिज उभरण सां हर तरफ़ सोजरो थींदो आहे, सिज लहण सां ऊंदहि थी वेंदी आहे, राति जो ॾीआ, बतियूं ऐं बल्ब ॿारबा आहिनि। सिज जी रोशनी खे उस चइबो आहे। सिज मां असांखे रोशनी ऐं गर्मी मिले थी। सिज जी रोशनी ऐं गर्मी जे करे वण ॿूटा पंहिंजी खुराक ठाहींदा आहिनि, फ़सुलु थींदा आहिनि, वणनि में मेवा थींदा आहिनि, गुल टिड़ंदा आहिनि। सिज जे करे मौसमूं बदिलबियूं आहिनि। सिज जे करे असां समुंड जो पाणी बाफ़ थी ककर ठहंदा आहिनि ऐं मींहुं वसंदो आहे। ज़मीन ते रहंदड़ साह वारा समूरा साह वारा सिज जे करे ज़िंदा आहिनि। सिज असांखां घणो परे आहे, पोइ बि असां लाइ फ़ाइदे वारो आहे। अच्छा, हाणे असांजी मश्क हल कंदासूं। हेठियुनि सवालनि जा जवाब ॾियो। सिज कहिड़े तरफ़ खां उभरंदो आहे? सिज लाज़मी ॻाल्हि आहे, ओभर खां उभरे थो। सिज खे असां कुदरती रोशनी ऐं गर्मी छा मां असांखे कुदरती रोशनी ऐं गर्मी छा मां मिले थी? सिंपल ई आहे, सिज मां मिले थी। रोशनी ऐं गर्मी जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? अच्छा, 3 नंबर क्वेश्चन जेको आहे न, इहा आहे सिज जी रोशनी ऐं गर्मी जे करे वण ॿूटा पंहिंजी खुराक ठाहींदा आहिनि, ठीकु आहे न। फोटोसिंथेसिस जेको ॿूटनि में अमल थींदो आहे, उहो सिज जी रोशनी जे करे थिए थो। साइंस जो टॉपिक अथव। फ़सुलु थींदा आहिनि, ठीकु आहे। वणनि में मेवा थींदा आहिनि, गुल टिड़ंदा आहिनि। सिज जे करे मौसमूं बदिलबियूं आहिनि। सिज जे गर्मीअ सां समुंड जो पाणी बाफ़ थी ककर ठहंदा आहिनि। मींहुं वसंदो आहे, वाटर साइकिल जेको आहे न, ठीकु आहे न। इहे बरसातुनि जो पाणी या मींहं जो पाणी, इहो जेको आहे उहो सिज जी गर्मी जे करे थिए थो। इवापोरेशन थिए थी। ज़मीन ते रहंदड़ समूरा साह वारा सिज जे करे ज़िंदा आहिनि। सिज असांखां घणो परे आहे, पोइ बि असां लाइ फ़ाइदे वारो आहे। 12 तस्वीरूं ॾिसी ख़ाल भरियो। सिज सुबुह जो उभरंदो आहे, ॾींहं जो सख़्तु गर्मी थींदी आहे। सिज शाम जो लहंदो आहे। 12 सबक़ मां के बि 5 नवां लफ़्ज़ चूंडे सुठनि अखरनि में लिखो। सो प्यारा ॾिसंदड़ो, सिंधी ॿियो क्लास, उन जा 5 सबक़ जेको आहे अॼु जे असां पहिरें लेक्चर में पूरा कया आहिनि। बाक़ी ॿिए लेक्चर में 5 सबक़ पूरा कंदासीं। मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट करियो, शेयर करियो ऐं घर वेठे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ऐं ॿिया बि जेके बि कोर्सिस हूंदा, ठीकु आहे न, उहे बि आउं क्लियर कराइण जी कोशिशि कंदुसि। मैथ, साइंस, ग्रामर, ठीकु आहे। ख़ासि करे सिंधी ग्रामर ते बि ध्यानु ॾींदासीं, छो जो हिन वक़्तु IBS अखर जी टेस्टुनि में सिंधी ग्रामर मेन फोकस रही हुई। त मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।